के कुरान में चई है जेका सब का अफजल आला है तमाम मुझे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम के दुरूद पढ़ो ता हूं आके नेमत बुधाया अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व शफीना व नबीना व मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम सलातु व सलामन अलैका या सय्यदी या रसूल अल्लाह। अल्लाह सही कुरान में फरमाए तो लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फीहिम रसूला। अल्लाह फरमाए तो तुम मोमिनन जे मथा वडो एहसान कयो वडी नेमत कई जो मूं उन्हनि में पंहिंजो प्यारो रसूल अलैहिस्सलातु वस्सलाम मोकिलियो। बाबा इहा अथव ख़ुदा जी सभ खां वॾी नेमत जेका अल्लाह साईं पूरे आलमीन जे लाइ वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन आलमीन जे लाइ अल्लाह साईं जेका नेमत मोकिली उन नेमत जो नालो जेको आहे सो मुंहिंजो आका नामदार मदनी ताजदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन जी ज़ात बा बरक़ात आहे जेका असां सभिनी जे लाइ नेमत आई ऐं इहा नेमत असांखे मुफ़्त में कोन मिली आहे। तव्हां